पाक फौज कंट्रोल लाइन ते भारतीय फौज जो एक वधिक जासूस क्वाडकॉप्टर किराए वेंदो आहे। अवांखे ॿुधाईंदा आहियूं पाक फौज कंट्रोल लाइन ते भारतीय फौज जो एक वधिक जासूस क्वाडकॉप्टर किराए वेंदो आहे। 26 फरवरी ते पाकिस्तान जी जासूसी कंदड़ भारतीय एयरफोर्स जे एक क्वाडकॉप्टर के किराए वियो। ISPR जो चवणु आहे निशानो बणाए किरायल क्वाडकॉप्टर ते भारतीय एयरफोर्स जे एक यूनिट जो निशान भी मौजूद है। ISPR जो इहो भी चवणु आहे भारतीय एयरफोर्स जे किरायल क्वाडकॉप्टर जूं बाक़ियात पाकिस्तानी इलाइक़े में मिलियूं आहिनि। पाक फौज कंट्रोल लाइन ते भारतीय फौज जो एक वधिक जासूस क्वाडकॉप्टर किराए वेंदो आहे। 26 फरवरी ते पाकिस्तान जी जासूसी कंदड़ भारतीय एयरफोर्स जे एक क्वाडकॉप्टर के किराए वियो। ISPR जो चवणु आहे ISPR मूजिब निशानो बणाए किरायल क्वाडकॉप्टर ते भारतीय एयरफोर्स जे एक यूनिट जो निशान भी मौजूद है। भारतीय एयरफोर्स जे किरायल क्वाडकॉप्टर जूं बाक़ियात पाकिस्तानी इलाइक़े में मिलियूं आहिनि। भारतीय पाक फौज कंट्रोल लाइन ते भारतीय क्वाडकॉप्टर किराए वेंदो आहे। अवांखे ॿुधायूं पिया 26 फरवरी ते पाकिस्तान जी जासूसी कंदड़ भारतीय एयरफोर्स जे एक क्वाडकॉप्टर के किराए वियो। ISPR जो चवणु आहे।